परी मुझा बच्चा छा थियो है तू चुप ही रोई खैर ताहे न कढूं मां खाला वारन जे घर न वेंदर। तू रोज रोज अचे मुंहिंजे पाड़े मां मूंखे पिक तो करी काथे तुंहिंजी सखावत पाण ॿिन्हिनि खे माराए न छॾे। अॼुकल्ह मुंहिंजो सो कोल्ड फियोन्सी जेम्स बॉन्ड बणियो पियो आहे। तुंहिंजी दोस्ती जी ख़ातिर हिन दुनिया जा सभु सूर सहण क़बूलींदुसि। परी जा करतूत ॾिसी मूं हमेशा पंहिंजा चप सिबी छॾिया। कॾहिं तव्हां सां या गुलज़ार सां हिन ॻाल्हि जो ज़िक्र ई न कयो। परी जेको कुझु कयो आहे न वो खानदान जी इज़त खे ॿोड़ण जे लाइ काफ़ी आहे। बस मसाद वधीक बकवास कोन ॿुधबी। ईअं थो लॻे मुंहिंजे भाउ जे मथां जमालियात जो दौरो पियो आहे। हाणे तूं मूं ते तनक़ीद कंदी आहीं? छो न कयां? मूं महसूस कयो आहे त तूं कंहिं न कंहिं मसइले जे करे परेशान आहीं या वरी पाण में गुम आहीं। छा ॻाल्हि आहे? को मसइलो आहे? का परेशानी आहे? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।